अरे थियो हां छा थियो थी अत्तर थी घिरंदी छा थियो थई दरवाजे खां न ईंदियूंसीं त पोइ भित टपी ईंदासीं छा मूं चयो अंदर अचण जी ज़रूरत नाहे अंदर न ईंदियूंसीं त बाक़ी तव्हां सां ठाहूं कीअं कंदियूं छा जो ठाह जॾहिं तव्हांजी दिलि चवे तॾहिं घर वेठे असांखे पेश थो करे वञो वरी जॾहिं तव्हांजी दिलि चवे त असां खां माफ़ी वठो हा न महल सां हलण जी कयो कोने को असांजो तव्हां सां ठाह असांजो बि त अलाए हा कोन थो फाटे तव्हां वारे भाइरनि चयो तॾहिं असीं आयूं आहियूं परचो त परचो जे नथियूं परचो न त चढ़ो अंगूठे ते मुड़ी वन आजानी मुड़ी वन असांजी ज़बान खुली वई न त वॾो गंद थींदो अञा कहिड़ो गंद कंदा तव्हां त आयो ई गंद जूं ट्रालियूं जेके असां खां खाली करण विसरी वयूं आहिनि गर्मी तू बि सवेल खां वठी हिन जी ॼारी वेठी थी ॿुधी चोटके मां वठी आई ॼारी से कल्टियूं त ख़बर पवेसि मड़ी अदा वारनि जे करे ज़हर जो ढुक पी थी वञा न थी मूंखां ज़ोर थोड़ी कप जी ॾेॾरियूं ऐं हा हा तव्हां खां बि वयूंसीं मदारिन जूं भोलनियूं हा 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 हींअर न मींहुं वसी पवे ऐं तव्हांजो इहो मेकअप लही वञे त घणनि जा हा फाड़े छॾियो असां मेकअप लाइण खां पोइ माण्हुनि जो हा फाड़ींदीसीं हा न ऐं तव्हां त मेकअप में ममड़ियूं थी लॻो अदी हिननि खे धिके अंदर हली हिननि जे मथां धूड़ था विझूं पोइ ख़बर पवंदी न त केर थो ममड़ी लॻे हलंदी पोइ करे हिननि जे मथे में अची धूड़ विझंदासीं असां त आयूं हुयूंसीं ठाह लाइ पर ही छा सम्झनि असां हाणे ईंदासीं त मार लाइ ईंदासीं हा हा अचिजो पंहिंजे खल लाइ हलो हाणे पहिरीं ड्राइव हलो निकिरो हलो हले हले अय्या खल छुआ छॾी न दीनी धूड़ पाइन अच पाण हलूं ॿिए दफ़े थियूं अचनि अदा नूरला हाणे तूं खणी ॿुधा मूं कॾहिं अहिड़ा फॾा कया न हाणे तूं ॿुधा त मां छा कयां तूं बि त कुझु सोचियो हूंदो तूं छा सोचियो आहे मां त चवां थी त गुरूअ सां मिली दफ़न करण खतरा हथ करे न मुंहिंजे कार जे ख़िलाफ़ एहतजाज करायां अरे एहतजाज में छा चवंदे त समूह कारो मुंहिंजे घर में तुंहिंजी ज़ाल सां कचहरी थो करे ऐं ॿुध अख़बार में तुंहिंजी ज़ाल जो नालो न ईंदो अड़े हेॾे जेकॾहिं तुआरी या रनोटी कोरट ते चढ़ी ऐं बयानु ॾे त मूंखे हे फ़क़ीर न हे शमू कारो खपे त पोइ त तुंहिंजी रन बि वई रिली बि वई न ॿुध ॿधी इहा ला पोइ मां छा कयां मूंखे ॿुधायो न इन कारे मुंहं ते कीअं बेइज़्ज़तो करायां अरे सवलो तरीक़ो आहे शमू कारे ते चोरीअ जो इल्ज़ाम हणी सिपाही सिरोट जे हथां सोगो करा ॻोठ जी ॻाल्हि ॻोठ में रहंदी ऐं शमू बि सोगो थी सटको खाईंदो पोइ इहा अख़बार में ॻाल्हि कोन वेंदी वई त मिड़ई ख़ैर आहे कारे ते तूं चोरी जो इल्ज़ाम लॻाईंदे न हा ऐं अख़बार वारा बि चोरी लिखंदसि गोॾ ॿधी चङो मां वञा थी सिरोटे सिपाहीअ ॾे मिलां थी वञी करायां थी सोगो हिन मुंहिंजे कारे खे हा ईअं करे जेको कुझु थियो न असां वेठा आहियूं सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।